अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, सलामत न्यूज़ से गड्डो आऊँ जो मेज़बान इमरान सर की असी हिन वक्त मौजूद आहियूं ॻोठ मोहम्मद उमर खोसो में, जिते मुख़्तलिफ़ ॻोठनि खां जेको आहे सो अवाम रोडनि ते निकिरी आहे ऐं इलाइक़े में वधंदड़ बदअमनी ते बुंजो जी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त वधीक संदन इलाइक़े वासियुनि खां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिते बदअमनी जे हवाले सां इन्हनि खे कहिड़ो तहफ़ुज़ फ़रहम पुलिस करे पई या जेको आहे सो हे बेहारो मददगार आहिनि। अचो त वधीक ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। अमन अमान चोरियूं चकारियूं जीअं त असांजे हिन इलाइक़े में दिलमुराद थाणो गढ़ी हसन थाणो जे हद में बदअमनी जी बाह भड़की रहियो आहे। काफ़ी वक़्त खां वठी असीं SHO दिलमुराद, शफ़क़त कनासरो, SHO गढ़ी हसन, अली मोहम्मद उढो साहब वटि वञी वञी थका आहियूं त चोरनि खे ॿध असांजे इलाइक़े में अमन अमान कर। आए ॾींहं ते असां वटि चोरियूं आहिनि ऐं असां वटि फुरू धाड़ा आहिनि ऐं असीं जैकाबाद वञूं था त मोटणु असांजो महाल आहे ऐं राति जो सॼो ॾींहुं कमु करे करे राति जो मस अखियूं ॿूटनि था, अखियूं पटिजनि था त असांजो ढोर कोन्हे, असांजा टपड़ कोन्हनि, असां सां वहल आहे, असां सां ज़ुल्म आहे। लेकिन उहे SHO अघू निंड में सुता पिया आहिनि ऐं SP साहब खे असीं अपील कयूं था त अहिड़े SHOनि खां असांजो जिंद छॾाए, असांजूं थियल चोरियूं वापसि कराए। 48 घंटा असीं मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आयल हिते जेके एहतिजाज में आहियूं ऐं एहतिजाज कयूं था ऐं तव्हांखे इहो चिता ॾियूं था 48 घंटनि में असांजूं चोरियूं असां सां तदारुक न थियो त असीं ठुल जैकाबाद जो रोड बंदि कंदासीं जेसिताईं असांजा चोरियूं वापसि न थींदा ऐं SHO न हटंदा, जेसिताईं असां रोड बिल्कुलु न खोलींदासीं। ऐं असांजो इज़त जो मसइलो आहे, असांजूं काफ़ियूं चोरियूं थियल आहिनि ऐं हिते असां वटि ज़ुल्म आहे। असां चूंडियल नुमाइंदनि खे बि अपील कयूं था, तव्हां बि अचो ऐं असांजो तदारुक कयो। अगरि तव्हां असां वटि कोन था अचो त असां खां बि को उमेद न सम्झो, अॻिते बि इहे इलेक्शन अचण वारा आहिनि, असां कॾहिं बि तव्हांखे वोट कोन ॾींदासीं। छो त असां वटि हिन टाइम नंढिड़ो अमन अमान जो मसइलो आहे, जिथे SHO ताक़तवर आहे, SHO डेली चोरनि सां गॾु आहे ऐं SHO चए थो तव्हां चोरनि जा नाला ॿुधायो ऐं चोर बि ताक़तवर आहिनि। असीं ताक़तवर न आहियूं, असां कहिड़े चोर जो नालो वठूं, लेकिन चोर ख़बर आहे सुबुह शाम उन्हनि सां चांहियूं पीए थो। असां वञी ॻुझे तौर ते उनखे चोरनि जा नाला बि ॾिना, लेकिन चोर ताक़तवर आहिनि। असां SP साहब खे गुज़ारिश आहे हू असांजो अमन बहाल करे। अमन बहाल न कई त असां पंहिंजो एहतिजाज जो दाइरो अञा वधाईंदासीं। ॻोठ मोहम्मद उमर खोसो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणो त इलाइक़े में वधंदड़ बदअमनी खे बुंजो ॾिनो वञे। जेको SHO शफ़क़त कनासरो जेको चोरनि सां भिट बणियल आहे, जंहिंजो चोरनि सां जेको आहे सो डील थियल आहे त हर चोरी ते उनजो परसेंटेज रखियो वियो आहे। हिननि DIG लाड़काणो, SSP जैकबाबाद, IG सिंध ऐं CM सिंध खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त संदन नोटिस वठी जेको आहे सो तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं जेको आहे सो हिते इलाइक़े में वधंदड़ बदअमनी खे बुंजो ॾिनो वञे। हाणे ॾींदा इजाज़त, अल्लाह नेगेबान, सिंध सलामत, साथ सलामत। चोरियूं चकारियूं